محمد اللهم صل على سيدنا و مولانا محمد मां शान रसूल खुदा थो लिखां ऐं ॻायां थो त ठरी थो पवां मां शान रसूल खुदा थो लिखां ऐं ॻायां थो त ठरी थो पवां गुल मूं वटि आहिनि लफ़्ज़नि जा गुल मूं वटि आहिनि लफ़्ज़नि जा सिवरायां थो त ठरी थो पवां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन सारा सजण जी आहे घणी जंहिं वक़्त कयम उन वक़्त बणी सारा सजण जी आहे घणी जंहिं वक़्त कयम उन वक़्त बणी इहा क़ादिर जी आहे क़ुर्ब कणी इहा क़ादिर जी आहे क़ुर्ब कणी मां ॿुधायां थो त ठरी थो पवां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन सलवात सुरूर असीने जो सलवात सुरूर असीने जो आसीनो मस्त मदीने जो सलवात सुरूर असीने जो आसीनो मस्त मदीने जो आता पियो क़ुर्ब करीने जो आता पियो क़ुर्ब करीने जो दिल लाया थो त ठरी थो पवां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन सरदार त सूंह जो साहिबु आहे इन सूंह का चाहत वाजिबु आहे सरदार त सूंह जो साहिबु आहे इन सूंह सां चाहत वाजिबु आहे इनकार जो पोयां गाइबु आहे इनकार जो पोयां गाइबु आहे सच भायां थो त ठरी थो पवां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन हे बंधु रफ़ीक़ निरालो आहे जंहिं आंदो आम उजालो आहे हे बंधु रफ़ीक़ निरालो आहे जंहिं आंदो आम उजालो आहे इन राह में हक़ जो हवालो आहे विख पायां थो त ठरी थो पवां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन।